बख्शियो अरीज है। कितना बड़ा तबीब है ज़हरा का लाडला, फुतरुस मेरे हुसैन का पहला मरीज है। हाणे दावत ॾींदुमि जनाब वाजिद अली विलाई खे, त साईं जन अची करे मदाए हैदर करार बयान कर। वहीद अली विलाई। बिदस्त दुआ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या रब्बिल हुसैन बिहक़्क़िल हुसैन इश्क़ सदरुल हुसैन बिज़हूरिल हुज्जत कायम आले मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम। परवरदिगार मोहम्मद व आले मोहम्मद जी इज़्ज़त व अज़मत विलाय जे सदके बानियान जो ही पुरखुलूस एहतमाम नंगर न्याज़ ज़ाकिरीन जी पढ़ाई मोमिनीन जो बुद्धण पांजे बारगाह इलाही में कबूल ते मकबूल फरमा। मोहम्मद व आले मोहम्मद जे सदके तमाम बे औलाद मोमिनीन खे औलाद नरीना अता फरमा। तंगदस्त मोमिनीन जी तंगदस्ती दूर फरमा। जेके मोमिनीन हज्जो ज़ियारत जी तमन्ना रखंदा परवरदिगार मोहम्मद व आले मोहम्मद जी इज़्ज़त व अज़मत जे सदके उन्हनि खे पंहिंजे ग़ैब मां अता कर। असांजी पहिरीं ऐं आख़िरी दुआ इहा ई आहे, असांजे वक़्त जे हादी बक़ियतुल्लाह साहिब अल असर व ज़मान जो ज़हूर फरमा। असां सभिनी अज़ादान बिलायन मोमिनीन खे बक़ियतुल्लाह साहिब अल असर व ज़मान जी मारिफत अता फरमा। असां मरूं हुसैन हुसैन करे मरूं, ॾियाड़ मैशर जे क़बरुनि मां उथूं, अली अली करे उथूं। दामन पंजनि ॿारनि जो हुजे, हथ सां गुनाहगारनि जो हुजे। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि फ़ातिमत अबीहा व बअलिहा व बनीहा व सिर्रुल मुस्तौदिफ़िहा अन तुसल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद व अन तफ़अल बीमा अंत अहलुहु वला तफ़अल बीमा अना अहलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आले मुहम्मद। सलवात आले मुहम्मद जी ज़ात बुलंद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ला यब्लुग़ मदहतहुल काइलून वला युफ़ी नअमाहुल आदून वला युअदी हक़्क़हुल मुज्तहिदून अल्लज़ी ला युद्रिकु बअदुल हिम्म वला यनालुहु गौसुल फितनिल्लज़ी लैसा लिसिफ़तिही हद्दुन महदूदुन वला नअतुन मौजूदुन वला वक़्तुन महदूदुन वला अजलुन ममदूद। फ़तरल ख़लाइक़ बिक़ुदरतिही व नश्शर रियाह बिरहमतिही व बत्तत फ़िस्सुख़ूर मैदान अर्ज़। अस्सलातु वस्सलामु अला मौला सकलैन जद्दुल हसन वल हुसैन अबिल कासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन वलानतुल्लाहि अला क़ौमि अअदाइहिम अजमईन मिन यौमिना हाज़ा इल्ला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद व फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यारिफून नेमतल्लाह सुम्मा युनकिरूनहा व अक्सरुहुमुल काफ़िरून। आले मोहम्मद जी ज़ात बुलंद तर सलवात पढ़ो। नारे तकबीर। अध मजमू नारो हणे तो बाबा नारे हण में खर्च कोन तो थे। खालिक अकबर जो नारो आ। मुसलमानन जी शियन जी अलीउन वलीउल्लाह पढ़न वारन जी पहचान आ नारे तकबीर। तो करे हर अज़ादार नारे में सुस्ती न करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, गदीरी नारो नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत, नारा हैदरी। सलामत रहो, आबाद शाद रहो। आले मोहम्मद जी ज़ात बुलंद तर सलवात। तवज्जो है बाबा, नौकरी शुरू कजे। हर आज़ादार बस ज़हनन के बुलंद रखजो। कोशिश कंदुम जेको पैगाम चंद मिनटन जो हूंदो हदीस ऐं आयत खां ॿाहिरि न वेंदो। अगर तव्हांजो साथ रहियो तो मां यकीनन मेराज कराईंदुमि तव्हांखे। मगर अली जी विलायत बुद्धि मेराज थींदो उन जो आहे जंहिंजे रगुन में हलाली खून हुजे।
बाकी जो मां जिम्मेदार ना आया अली जो जिक्र बुधी जंहिंजे रगुन में हलाली खून आ मौला के सलाम जरूर करजो ताकि मुखे यकीन अचे त अली के मंजण वारा वेठा आहिनि सोचण वारा न छो जो जंहिं अली के मञो वो सलमान बणियो जंहिं अली के सोचो वो शैतान बणियो बाबा साईं आदम जन्नत मां कढियो वियो हुयो अनाज जो बहानो हुयो उन जो जुर्म इहो हुयो जन्नत में अली जो नालो ॾिठी बराबरी कयईं अल्लाह जने पंजन जो तारुफ करायस मोहम्मद अली सैयदा हसन हुसैन जन्नत में आदम हैरान थी जदो परवरदिगार मां पहिरीं मखलूक आया तुंजी तू मुखे जन्नत में दाखिल कयो आ मुखां अॻ में कंहिंजो तारुफ तो कराई शाही मूं जहिड़ा आहिनि अल्लाह जो हुक्म थो जन्नत मां निकुर जंहिंजे सदके ॾिनी हुई मां उन जी बराबरी तो करी तवज्जो सलामत रो आबाद शाद रो सूरह नहल जी 83 नंबर आयत जी तिलावत कया या अरफून नेमत अल्लाह है सुम्मा युनकिरूनहा व अक्सरुहुमुल काफिरून आयत में जाविया ट्रेन या अरफून नेमत अल्लाह है ही बंदा अल्लाह जी नेमत के सुञाणन था या अरफून यानी नेमत जा आरिफ बाइन सुम्मा युनकिरूनहा ऐं ये इनकार भी कन था व अक्सरुहुमुल काफिरून इनन में अक्सरत काफरन जी आ आयत में जाविया ट्रे के खां पुछजे आयत कुरान अगर बंदे खां पुछबो तो कयामत ताईं भटकंदो रहंदे छो जो कुरान जो वारिस हुसैन हुसैन खां पुछ तो कुरान छा तो चे यारफून नेमत अल्लाह बंदो आयो सादिक मौला वट छे मौला वट मौला ये नेमत केड़ी आ जेके बंदन सुञातो वरी इनकार कयन इहे काफर थी विया मौला फरमाए कुरान में जिते भी नेमत जो जिक्र थियो आ इन नेमत मां मुराद मुंहिंजे ॾाॾे अली जी विलायत आ सलामत रहो शिया तफसीरुन जो मां जिम्मेदार आहियां शियन जे लाइ गुंजाइश न आहे अली खे बातिल चवन छो जो कुरान में अली खे अल्लाह हक चयो आ जंहिं अली खे कुरान हक चवे उनखे बातिल चरण वारो हरामी हूंदो आ सलामत जा अल हक व ज़हकल बातिल इनल बातिल कान ज़हूका हक अची वने बातिल मिटजी वेंदो आ यानी खबर पई जेको हक आ उहो बातिल ना है जेको बातिल आ उहो हक ना है हक आ अली अली आयो पो अली जाते बायो बातिल मिटजी वेंदो अगर अली नमाज में अचे अल्लाह अकबर बाबा अली जे जिक्र सा हर महफिल ज़ीनता बिशारतुल मुस्तफा लिशियतुल मुर्तजा किताब में तुझे रसूल जी हदीस ज़य्यनु मजालिसकुम बिज़िक्र अली इब्न अबी तालिब पंजे मजलिसुन के ज़ीनत जो मुझे भा अली इब्न अबी तालिब जे जिक्र सा महफिल चाहे मजलिस जी हुजे अली जो जिक्र ज़ीनत महफिल चाहे ओताक जी हुजे अली जो जिक्र ज़ीनत महफिल चाहे मेराज वारी हुजे अली जो जिक्र ज़ीनत महफिल चाहे नमाज जी हुजे अल्लाह अकबर मुस्तफा ये न चयो ओताक में अली जो जिक्र कर नमाज में न कर सलामत रहो आबाद इंशाअल्लाह महफिल जहड़ी भी गॾु थे चाहे नमाज जी जमात हुजे मानन जी महफिल आ अली जे जिक्र सा ज़ीनत रे हाय 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 असा पंजे तरफ का नमाज में अली जो जिक्र थोड़ा ही था मुस्तफा जो हुक्म आ छो जो पैगंबर आजम जी हदीस असूल काफी मजहब शिया जो पहाड़ का वड्डो नालो आ उन किताब में या हदीस तुझे बाकिर मौला जी केड़ी हदीस मौला फरमायो मुझे बाबे खां रिवायत आ उनके पांजे बाबे बुधायो उनके पांजे बाबे बुधायो उनके अली बुधायो अली के मुस्तफा बुधायो
मुस्तफा के अल्लाह बुधायो छा बुधाई तुझो पंजो इमाम तो फरमाए मुझे आदे अली जो जिक्र इया इबादत सा जी जिस्म सा रूह हुंदो आ। अल्लाह अकबर हलाल ज़ादा अली के सलाम कयो। बाबा अली सा इबादत जो ताल्लुकात इया हुंदो आ जी जिस्म सा रूह जो। इमाम रूह जो जिस्म सा मिसाल छोड़नो जिस्म का अगर रूह जुदा थी वने अल्लाह अकबर समझदार मजमू उठवा जिस्म का अगर रूह जुदा थी वने जिस्म मुर्दा बन जीविंदो आ। अल्लाह अकबर इमाम दसे छड़ई अगर जह इबादत में अली जे दुश्मनी जी भू इंदी आ न उहा इबादत मुर्दा बन जीविंदी आ। सलामत यारिफून नेमत अल्लाह सुम्मा युनकिरूनहा। मोला नेमत छा है बोला फरमाए नेमत जिते भी कुरान में जिक्र आयो आ मुझे डाडे अली जी विलायत आ। अग्यो जाबियो आयत जो सुम्मा युनकिरूनहा बोला ये नेमत के सुञाणे इन्हनि किथे इनकार कयो ए कह कह इनकार कयो बोला फरमाए जह जह भी इनकार कयो वो हरामी हुयो। जो मुस्तफा जी हदीस मसलो अहल बैत कमसल सफीनते नूह मुंहिंजी अहल बैत जो मिसाल कश्ती नूह वांगुरा जेको मन दखल आफन जी जेको इन में दाखिल थियो उन निजात वरती। तुझे पंजे मोला का पुछो वियो मोला नूह जी कश्ती में केर केर सवार थियो मोरा फरमायो कायनात जो हर शख्स सवार थियो हर गुनहगार सवार थियो हर जात सवार थी हर जिन्स सवार थी मोला केर सवार न थियो मोला फरमायो न थियो सवार तो फकत हराम जातो। तुझो पंजो इमाम तो फरमाया सांजी विलायत कश्ती या नूह सा मिसाल जेको सवार थींदो हलाल जादो जह इनकार कयो हराम जादो। यारिफून नेमत अल्लाह सुम्मा युनकिरूनहा आई इनकार था कन मासूब का पुछो वे मोला इनकार काथे कयन सुञातन काथे बोला फरमायो सुञातन गदीर में। हाय 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 मुस्तफा जे हथ में अली जो हथ दिसी सुञातन मंजल डिठन। हाँ बाबा हर बंदे रसूल के मुबारक दिनी हुई अली के मुबारक दिनी हुई कुरान जे तो ये नेमत जा आरिफ आहिनि इन्हनि के नेमत जी मारिफत। अल्लाह अकबर जेको सुञाणे जो मुस्तफा फरमायो सिर्फ इए न ॾिसियो हई त अली तहां ते वाजिब आ पहिरे हर बंदे के चई अल्लाह के मौला मञींदा आहियो। अल्लाह अकबर छो जो कुरान में सूरह मायदा में टिन विलायतुन जो जिक्र आ इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलु वल्लज़ीन आमनुल्लज़ीन युकीमूनस सलात व युतूनज़ ज़कात व हुम राकिऊन। अल्लाह ताला जो वली रसूल वली ऐं उहे वली जेके हालत रकू में ज़कात जन टिन विलायतुन जो जिक्र ऐं टई विलायतूं अल्लाह पाण सां गॾु रखियूं। तॾहिं मुस्तफा जो जेको बंदो अल्लाह के मञे उन ते मुंहिंजी विलायत वाजिब आ। हाय 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 मुस्तफा जे तो मुंहिंजी विलायत वाजिब आ जेको अल्लाह के मञे उन ते मुंहिंजी विलायत वाजिब। जेके जेके मूंखे वली मञनि था जिन जिन ते मुंहिंजी विलायत वाजिब आ उन्हनि ते हिन अलीअ जी विलायत वाजिब आ। मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला फहाज़ा जो सीखो आ जो मुस्तफा के खबर हुई फहाज़ा अरबी में इशारो आ ही अली मका मुखा बाद अली कोई नालो रखे वो उन जी विलायत जो ऐलान कराए ही अली फहाज़ा ही अली जो अमीर अल मोमिनीन फकत अलिया बंदो आयो सादिक मौला वर्द मदीनतुल महाजिज किताब जो नालो शेख मौला के जी सलाम की अस्सलाम अलैकुम अमीर अल मोमिनीन मौला दिसी मुंह फेराए बंदो हैरान थी मौला मां तां ते सलाम कयो आ बोला जद मुंह ते सलाम न कयो थई
चे तो मोला ता अमीर अल मोमिनीन आयो यदुल्लाह लबन सा इमाम मुस्कुरायो चे तो यो लक़ब असांजे ॾाॾे अली जो आ ऐं अली जा लक़ब चोराइण वारो चोर हूंदो आ। अल्लाहु अकबर। अली जड़ो इमाम, अली जड़ी हुज्जत, अली जड़ो मासूम, अली जा लक़ब नथो चोराए, अली जा लक़ब हरामी कीअं था चोराइनि। अल्लाहु अकबर। अली जो मनसब अल्लाह जे तरफ खां आयो। जो बाबा अली न के हुजरे में मौला बणियो आ, न के महफिल में मौला बणियो आ, न के वोंटन सा मौला बणियो आ। अली के मौला अल्लाह बनायो आ। ऐं जेको अल्लाह जे अमर जो इनकार करे उनखे त काफिर चइबो आ। मौलवी मुंझाए छॾियो आहे जेको अल्लाह के न मञे वो काफिर, जेको रसूल के न मञे वो काफिर, जेको अल्लाह के न मञे वो मुशरिक हूंदो आ। ऐं अल्लाह सां गॾु हबीब के न मञे इस्लाम जो इनकार, उन वटि दीन न आहे, बेदीन आ। अपन कुछ ॾिसो उलमा खां किताब पढ़ो, कुतुब अहादीस, जंहिं बि मौलवीअ खे ॿुधो न हक़ जो पैगाम वठो त उन खां हदीस ऐं आयत जो हवालो ज़रूर वठंदा कयो। छो जो दीन अल्लाह जो, अल्लाह जे कलाम ते ऐं मासूम जी हदीस ते आ। कंहिं बि बशर जी फतवा ते न। बशर जो अकुल नाक़िस आ, अली अकुलन खां बाला आहे। छो जो बाबा फतवा ॾिबी आहे मीरास ते, प्लाट जंहिंजो भाई मालिक जी मर्जी आ। अगर महफिल कराए, मजलिस कराए, कंहिंखे मुफ्त में ॾेई छॾे, पैसनि ते खपाए, पोइ अली छा आहे? अली हुसैन जी वारिस, अली हुसैन जी मीरास आ। पढ़ी ॾिसो ज़ियारत वारिस आ। अस्सलाम अलैक या वारिस अली वलीउल्लाह, अली वलीउल्लाह मौलवी जी विरासत न आहे, हुसैन जी विरासत आ। अली काथे पढ़नो आ, अली काथे ना है पढ़नो, मौला खां पुछणो आ। तुझे सादिक मौला जी हदीस काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्तारिकून लिवलायत अली इब्न अबी तालिब वल मुनकरून अल फज़लहु वल मुज़ाहिहून अदाउ खारिजून मिनल इस्लाम। सलाम तवज्जो है ना बाबा। सादिक मौला जी हदीस आ। मौला तो फरमाए मुझे नाने चयो हुयो। अल्लाहु अकबर। जेको भी मासूम हदीस जो हवालो तो दे चए ईअं तो मुझे नाने चयो। हिते असां वटि कोई कंहिंजे पोयां कंहिंजे पोयां कोई कंहिंजे पोयां मासूम खां पुछ दीन चए तो मुझे नाने फरमायो। छा फरमाई? अत्तारिकून लिवलायतो अली इब्न अबी तालिब, अली जे विलायत के तर्क करण वारो। अत्तारिकून किताब जो नालो भी याद कयो, जामिउ अहादीस शिया जुल्द नंबर 26। शियन जूं जमा थियल हदीस, जेको भी हकीकी शियो आ उन वटि विलायत अली जरूर आहे। अली जे शियन वटि अली आहे। अत्तारिकून लिवलायत अली इब्न अबी तालिब, अली जे विलायत के तर्क करण वारो। वल मुनकरून अल फज़लहु, अली जे फज़ाइलन जो इनकार करण वारो। अल्लाहु अकबर। अली जे विलायत जो इनकार, अली जे फज़ाइलन जो इनकार। वल मुज़ाहिहून अदाहु, अली जे दुश्मनन सां दोस्ती रखण वारो। अल्लाहु अकबर। हदीस मेराज आ। अली जे विलायत के तर्क करण वारो। बाबा इनकार करण वारो न, मुनकर बियो हुंदो आ, छडण वारो बियो हुंदो आ। तारिक चइबो आ छडण खे, तारिक चइबो आ छडण खे, मुनकर चइबो आ इनकारीअ खे। जंहिं इनकार कयो उहो मुनकर, जंहिं मञे ऐं छॾियो उहो तारिक आ। रसूल आज़म तो फरमाए अत्तारिकून लिवलायत अली इब्न अबी तालिब, अली जे विलायत के छडण वारो, अली जे फज़ाइलन जो इनकार करण वारो, अली जे दुश्मन सां दोस्ती रखण वारो। खारिजून मिनल इस्लाम, इस्लाम खां खारिज आ। अल्लाहु अकबर। मुस्तफा जे इस्लाम में या अली जिंदाबाद। ता सलामत रहो।